विशा पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट वर्कर्स जे मरकज़ी सदर डॉक्टर सादिया कमाल क़यादत सां विशा पहुची दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार ते चादर चाढ़े मुल्क जी सलामती तरक्की ला दुआ घुरी। इन मौक़े ते PFU जे वर्कर्स यूनिट मटियारी जी सदर अब्दुल गफ़ूर अदा भाऊ मेमण समेत तमाम मेंबरान सियासी समाजी अॻवान वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त PFU जे वर्कर्स जी मरकज़ी सदर डॉक्टर सादिया कमाल जे भिचा में आमद दौरान रैली जी सूरत में भरपूर नमूने गुलनि जी वर्खा सां भरपूर शानदार इस्तक़बाल कयो, जंहिंमें भिचा प्रेस क्लब में शानदार तक़रीब कोठाई हुई, जंहिंमें सिंध जे सक़ाफ़त अजरक लुंगी जा तोहफ़ा पेश कया विया। इन मौक़े ते मरकज़ी सदर डॉक्टर सादिया कमाल ख़िताब कंदे चयो त ज़िले मटियारी जी तमाम सहाफ़ियुनि जी निहायती थोराइती आहिनि, जिन मुंहिंजो शानदार तरीक़े सां इस्तक़बाल कयो। उन्हनि मान ॾिनो जेको मां कॾहिं बि विसारे नथी सघां। हुननि चयो त PFU जे वर्कर्स जी तंज़ीम हिकु मज़बूत प्लेटफॉर्म आहे। असांजी मेंबरनि सहाफ़ी भाइरनि खे जल्द सेहत कार्ड ॾिना वेंदा। उन्हनि जा जाइज़ मसइला हल करण में पंहिंजो अहम किरदारु अदा कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।